हजरत अबू हाशिम मोहम्मद अल मारूफ मिठल साईं कादरी करमी नक्शबंदी दरबार आलिया फजलाबाद शरीफ मातरी वारन जी खिदमत में अर्ज रखंदुस त आयल जमायत जे दिलन के इमाम हुसैन जी मोहब्बत सा मुस्तफीज करण फरमाइंदा इंशाअल्लाह। दुआ खां पोइ लंगर आहे। अल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मरजल बहरैनि यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान यख़्रुजु मिन्हुमल लुअ्लुअु वल मरजान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ज़ौक़ सां शौक़ सां मोहब्बत सां वॾे आवाज़ सां गॾिजी दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व नबीना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ व मुकर्रम खानपुर जा बाज़मीर बाशऊर सुन्नी मुसलमानों, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा किरोड़े करम ऐं एहसान जंहिं अल्लाह असां खे ज़िक्र हुसैन जी मजलिस में शिरकत जी सआदत अता फरमाई आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। खुश नसीब आहिनि उहे मुसलमान जेके अहल बैतन सां मोहब्बत भी रखंदा आहिनि तो उन्हनि जो तज़किरो भी कंदा आहिनि, उन्हनि जे ज़िक्र जूं मजलिसूं सजाईंदा आहिनि। या अल्लाह जी अता ऐं घुर आहे। अल्लाह मुंतखब कंदो आहे त कहिड़ा आहिनि जेके नबी ऐं आले नबी सां प्यार करण वारा आहिनि। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। बराबर गर्मी आहे,
गर्मी भी लगे थी पई पर मोहब्बत वारन जे ला गर्मी जी परवाह ना है। जडे इमाम हुसैन जो जिक्र थे तो बे इख्तियार थी चो सुभान अल्लाह। असांजे मथा या गर्मी एडी वडी मुसीबत ना है जेका मुश्किल अहल बेतन करबला में सठी हुई उनके याद कयो ऐं असां हे पंहिंजो वक्त याद कयो त हीअ गर्मी का शे ना है। उन करबला जे ॾहीं मुहर्रम 61 हिजरी वारे मंझंदि के याद करे तव्हां हिन गर्मी के विसारे छॾियो ऐं मोहब्बत सां अहल बेतन जो ऐं ख़ुसूसन इमाम हुसैन जो ज़िक्र ॿुधो। इंशाअल्लाह पघर वहंदो राहे इमाम हुसैन में इहो पघर बि क़यामत जे ॾियारे असांजे लाइ निजात जो सबब बणिजी वेंदो। अल्लाह करीम कंदो आहे त जन हीअ महफ़िल सजाई आहे खर्च कयो आ मेहनत कई आ कोशिश कई आ अल्लाह उन्हनि जे दीन दुनिया में वाधारो फरमाए इज्जत में इजाफो फरमाए। जा ॻाल्हि ॿुधऊं अल्लाह उन जे मथां असां सभिनी के शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां हाणे सुजाग वेठा आहियो त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां ज़ोर सां सभई गॾिजी सुभान अल्लाह चओ मां ॾिसां। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। सूरह रहमान जूं पहिरें रुकू मझा चंद आयतूं हिन फ़कीर तिलावत कयूं जन में अल्लाह ताला फरमायो त मरजल बहरैन यल्तकियान। उन अल्लाह बिन समुंडन के वहायो आ जेके अचे पाण में मिलन था। चओ सुभान अल्लाह। बैनहुमा बरज़खुल ला यबगियान ऐं उन्हनि बिन्ही दरियान जे विच में बिन्ही समुंडन जे विच में एक अहिड़ो पर्दो अल्लाह हाइल फरमायो आ जो वे ॿई समुंड हिक ॿिए में रल विचड़ नथा थियनि गॾजनि नथा। हो पंहिंजी मौज सां वहे थो हे समुंड पंहिंजी मौज सां वही रहियो आहे। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह तो फरमाए पो ए जिन्नो ए इंसानो तव्हां ॿई अल्लाह जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। अॻियां रब तो फरमाए त यखरुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान। उहे ॿई दरिया अहिड़ा आहिनि उहे ॿई समुंड अहिड़ा आहिनि जन जे अंदरां जन जे विच मां जन जे तह मां मोती ऐं मरजान निकरनि था। हीरा ऐं मोती लाल ऐं जवाहर याकूत ऐं मरजान निकरनि था उहे तव्हां खे नफ़ो पहुचाईंदा। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जंहिंखे अल्लाह जो क़ुरान वणे थो सो चवे सुभान अल्लाह। रब तो फरमाए पो ए जिन्नो ए इंसानो तव्हां अल्लाह जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। सुभान अल्लाह। ए क़ुरान जा लफ्ज़ हुया उन्हनि जो लफ्ज़ी तर्जुमो हो। अल्लाह जो कलाम क़ुरान मजीद रब जो फरमान रब जो फुरकान अल्लाह जो फरमान ऐं क़ुरान राज़न ऐं असरारन जो समुंड आहे। लफ्ज़ लफ्ज़ में अल्लाह ताला अजीम मानाऊं बयान कयूं हिन। हर आयत बल्कि हर लफ्ज़ बे इंतहा मानाऊं रखंदड़ा उन जे लफ्ज़ लफ्ज़ में अल्लाह राज लिकाया हिन। हे जेके आयतूं हिन फ़कीर पढ़ियूं बुज़ुर्गन फरमायो अल्लाह वारन रूहानी ताकत रखण वारन रूहानियत जे साहिबन इल्म ऐं मारिफत जे दरियान में जन गोतज़नी कई ऐं मारिफत समझण वारा हुया उन्हनि बयान कयो त इन आयतुनि मां मुराद छा आहे। उहे ॿ समुंड कहिड़ा आहिनि उन्हनि जे विच में पर्दो कहिड़ो आहे ऐं उन्हनि मां जेके हीरा लाल मोती जवाहर निकरनि था उन मोतियुनि ऐं मरजाननि जो मतिलबु छा आहे। अचो त अल्लाह जे साहिब अल्लाह जे वलीयन अल्लाह जी मारिफत रखण वारनि आलिमनि खां पुछा कयो। थकल थकल न मोहब्बत वारी सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। तफसीर सालूबी वारो तो बयान करे हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती पंहिंजे तफसीर दुर्रे मंसूर में या रिवायत आंदी आ त फी कौलिही मरजल बहरैन यल्तकियान। मां एॾो ज़ोर लॻाए थो
बयान कया तव्हांजी सुभान अल्लाह नथी निकरे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जो फरमान मरजल बहरैन यल्तकियान बस समुंड मु अल्लाह वहाया हिन बिन समुंडन के मु अल्लाह जारी कयो आ काल अलीयुन व फातिमतो हिकड़े समुंड मां मुराद हैदर करार मौला अलिया तबे समुंड मां मुराद सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा फातिमतु ज़हरा है। सुभान अल्लाह बैनहुमा बरज़खुल्ला यबगिया। सुभान अल्लाह। सामू वारा सुभान अल्लाह चवंदा ता थका पिया आयो। रब तो फरमाए जेको बिन समुंडन जे विच में पर्दो हाइल कयो वियो आ हेडा जो समुंड हिन पासे नथो अचे हिन समुंड जा इसरार हुन दे मौजज़ नथा अचन बई पंहिंजे महवर में हलन था बई पंहिंजे मौजुन में वहन था बई पंहिंजे वहकरे सां पंहिंजे पंथ ते हलन था उन्हनि जे विच में जेको पर्दो आ उहा ॿी का ज़ात न मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात। सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जे कुरान फरमायो त यखरुजु मिनहुमल लुअलु वल मरजान। इमाम सुयूती तो फरमाए त इहो जेके लुअलु ऐं मरजान जेके उन समुंडन मां निकरन था उन्हनि मां मुराद हिकिड़ो इमाम हसन आ त ॿियो इमाम हुसैन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह वरी जो सुभान अल्लाह। अल्लाह जे कुरान रब जे कलाम फरमायो तमो अल्लाह मारिफत जे लफ्ज़न में असरार और रमूज जे लफ्ज़न में रब चयो ए ईमान वारो मु अल्लाह तवा के मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह। मु अल्लाह ता के फातिमा दिनिया शिफात करण वारी नबी जी न्याणी अता कया मु तवा के दुनिया आखिरत जे नफे पहुंचाइण वारो अली दिनो। सुभान अल्लाह। मु अल्लाह तवा के हसन दिनो आ तवा के हुसैन दिनो आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वो रब बयान करे फरमाए तो फबियई आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबा। सुभान अल्लाह। ए जिन्नो ए इंसानो तव्हां अल्लाह जी केड़ियुनि केड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो रब जे केड़ियुनि केड़ियुनि नेमतुनि खे विसारींदो अल्लाह जो केड़ियूं नेमतूं तव्हां विसारे वेंदो ॾिसो त तव्हां खे अल्लाह केड़ियुनि वॾियुनि नेमतुनि सां नवाज़ियो आहे हिकिड़ी नेमत मोहम्मद करीम जी सूरत में सुभान अल्लाह। हिकिड़ी नेमत अलीअ जी सूरत में ॾिनई हिकिड़ी नेमत ज़हरा साईं जी दुआउनि जी सूरत में ॾिनई हिकिड़ी नेमत हसनैन करीमैन जी सूरत में अता कई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। ईमान वारा त ख़ुशि थी विया मोमिन त ख़ुशि थी विया खानपुर वारनि जा मुंहं टिड़ी पिया सुभान अल्लाह। गुलाब जे गुल वांगुर सुभान अल्लाह। हिकड़नि जा मुंहं गुलाब जहिड़ा हिकड़नि जा जुलाब जहिड़ा। अल्हम्दुलिल्लाह हिते गुलाब जा गुल ईंदा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। बुजुर्गन फरमायो अल्लाह इहो बयान करे ईमान वारनि ते एहसान जतायो केर माण्हू कंहिंखे ॾे न त चवो फलाणी जगह ते मूं तो ते हीअ महिरबानी कई हुई एहसान जताइजे न कंहिंजो एहसान वठी विसारे छॾिजे पर कॾहिं कॾहिं यादगिरो ॾियारबो आहे इहा अल्लाह जी सुन्नत आहे कॾहिं यादगिरी हिकिड़ो माण्हू बेईमान थी बीहे एहसान वठी बि मुनाफ़िक माण्हू लख एहसान कर तॾहिं विड़ियो वेठो हूंदो जहिड़े जे लाइ तयारु हूंदो
हे मानू अल्लाह ताला जा हुक्म भञो वेठो आ केॾीमहिल नबी जी गुस्ताखी कयो वेठो आ केॾीमहिल हसनैन करीमैन जो नालो नथो वणे केॾीमहिल ज़िक्र अली कर त मुंह ख़राब ॾिठा अथव न माण्हू ॻाल्हायो तव्हां ते मयार न आहे तव्हांखे गर्मी घणी लॻी आहे अल्लाह सुभान अल्लाह अब मुझे मुर्शिद फरमायो असा जी सुञाण चाहे चओ सुभान अल्लाह असा हैदर जा हुबदार आहियूं असा हैदर जा हुबदार आहियूं कंदा आल नबी असा प्यार आहियूं असा हैदर जा हुबदार चो चो असा हैदर जा हुबदार आहियूं असा हैदर जा हुबदार आहियूं कंदा आल नबी असा प्यार आहियूं असा हैदर जा हुबदार आहियूं हिकिड़ो दफ़ो तव्हां गजी चवरायो असा हैदर जा हुबदार आहियूं असा हैदर जा हुबदार आहियूं असा हैदर जा हुबदार आहियूं कंदा आल नबी असा प्यार आहियूं असा हैदर जा हुबदार आहियूं असा जंहिंजो पंजतन पाक असा प्यार न मुझो अकीदो छा आहे मुझे मुर्शिद जेको मूंखे सेखारियो आहे जंहिंजो पंजतन पाक सां प्यार न आहे जेको मञंदो चारई यार न जेको मञंदो चारई यार न तेजे कलमे जो एतबार न तेजे कल हथ मथे खणी चो तेजे कलमे जो एतबार न तेजे कलमे जो एतबार न तन तड़ियलन खां असां धार आहियूं असां हैदर जा हुबदार आहियूं चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह छो न मोहब्बत कयूं असां अहल बैतन सां छो न प्यार कयूं इमाम हुसैन सां छो त अल्लाह कुरान में हुक्म ॾिनो आहे रब तो फरमाए कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा अल्लाह सुभान अल्लाह ये मुझे महबूब चो पंजी उम्मत के फरमाए पंजी उम्मत के जेका ही तबलीग मु तवा के कई जेको मु कुरान सेखारियो जेको मु फरमान इलाही तवा के बुधायो मु अल्लाह जो कौल तवा के दिनो जेको रब जो फरमान तौहीद जी सूरत में कुरान जी सूरत में जन्नत जी राह मु अल्लाह तो जे हबीब तवा के देखारी मां इन जे मथा उजरत न थो घुरा का सवाल न थो कया मजदूरी न थो तलब कया एक सवाल इल्लल मवद्दत फिल कुर्बा सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हिकड़ो सवाल त मुझे अहल बैतन सां प्यार करण वारा छो मुझे कुराबत दारन सा मुझे वेझो रहन वारन सा व मन यक्तरिफ हसनतन नज़िद लहू फीहा हुस्ना इन्नल्लाह गफूरुन शकूर सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए जेको नेकी कमाईंदो असां उन लाए उन नेकी जे हुस्न के वधाईंदासी अजर के वधाईंदासी बेशक अल्लाह माफ करण वारो ऐं बख्शण वारो आहे कदुरदान सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़े पासे अल्लाह अहल बैतन जी मोहब्बत सेखारी नबी जे घराने जी मोहब्बत सेखारी नबी जे मिटन माइटन जी मोहब्बत सेखारी ऐं उन सां गॾु अल्लाह वरी ईअं थो फरमाए वमन यक्तरिफ हसनतन नज़िद लहू फीहा हुस्ना सुभान अल्लाह रब फरमायो नेकी कयो तव्हां जे हुस्न खे वधाईंदुसि तव्हां जे अजर खे वधाईंदुसि अब तवज्जो आहे
अजीब गाल है ना, एकड़े पासे मोहब्बत तो सेखारे, बे पासे नेकी करने जो अमर तो दे। अल्लाह ताला जे कुरान जो फलसफो तो बयान करे, जे तवा अली सा प्यार, सुभान अल्लाह, तवा इमाम हसन सा प्यार कंदो, तवा ज़हरा जे बच्चन सा प्यार कंदो, जे दिल में इमाम हुसैन जी मोहब्बत आ, इन का वडी दुनिया में भी का नेकी आहे। सुभान अल्लाह, वाह वरी जो सुभान अल्लाह। नेकी इहा रुगी ना है तो मानू नमाज पढ़े बराबर, इहा भली नेकी आ, फर्ज है, फर्जन जो इनकार तो ना है ना। नमाज पढ़ भी इमाम हुसैन नमाज पढ़ी दिखारी, रोजो रखबो अहल बेतन रोजा रखे दिखारिया, असांजी न्याणी सतुर कंदी, हिजाब कंदी, पर्दो कंदी, असांजा मर्द अखियुनि जो हिजाब कंदा, हया वारा थींदा, लज वारा थींदा, जुल्म न कंदा, बेहयाई न कंदा, बदकारी न कंदा, हराम न खाईंदा, ॿियनि जो हक़ न खाईंदा, बराबर गुनाहनि खां बचण नेकी आ, बराबर नेकी करण भलो अमल आ। पर अल्लाह जो कुरान तो फरमाए उहा नेकी जेका कयो जंहिंमें तव्हांजो अजर वधाईंदुसि, सुभान अल्लाह, नज़िद लहू फीहा हुस्ना। चओ सुभान अल्लाह। जेकॾहिं इहा हिकिड़ियूं नेकियूं कंदो, निमाज़ जो पंहिंजो अजुर आहे, निमाज़ पढ़ियो उहो अजुर मिलंदो, रोज़ो रखियो उहो उते अजुर मिलंदो। केतिरो ॾींदो अल्लाह, केतिरो ॾींदो, केतिरो अता कंदो, निमाज़ हिकिड़ी जो हाणे जेतिरो अल्लाह जी मर्ज़ी आहे, जेॾो खज़ानो अल्लाह जो वॾो आहे ओॾा अजुर अता फरमाईंदो। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब तवज्जो ॾिजो, पर नबी तो फरमाए, कुरान तो फरमाए अहल बेतन से मोहब्बत रखो, दिल में इमाम हुसैन जी मोहब्बत। सुभान अल्लाह, जेके इमाम हुसैन सा प्यार आ, हथ मथे खणे मारी अल्लाह, सुभान कुरान तुंहिंजे लाइ तो फरमाए, सच्ची ॻाल्हि आहे जी मुंहिंजा साईं, पक्का त तव्हांखे दिल आहे इमाम हुसैन सां। जी हाँ, अल्लाह जो कुरान तो हाणे तोखे फरमाए नज़िद लहू फीहा हुस्ना। सुभान अल्लाह, या नेकी आ, वड्डी नेकी आ, इमाम हुसैन सां जे प्यार अथई, दिल अथई, मोहब्बत अथई, मां अल्लाह तुंहिंजे ईमान खे वधाईंदो वेंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿियनि नेकियुनि करण वारो थी सघे तो गुमराह थी वञे, थी सघे तो फिरी वञे। ॾाढियूं वॾियूं नमाज़ पढ़नि था, बिस्तरो बि कुल हिते आहे, पर तबलीग कनि था, नेकी आहे न, रोज़ो रखनि था, नमाज पढ़नि था, पर नफ़ो तॾहिं मिलंदो जॾहिं दिल में अहल बेतन जो प्यार हूंदो। सुभान अल्लाह, वरी जो सुभान अल्लाह। नबी जे बच्चन सां प्यार नाहे, भली निरड़ ते कारा निशान पइजी, चेल चिॿी थी वञे, सजदा ॾींदे ॾींदे, रुकू कंदे कंदे चेल चिॿी थी वञे, निमाज रोज़ो फ़ाइदो कोन ॾींदो। हदीस मुस्नद अहमद बिन हंबल जी, मदीने वारे साईं फरमायो को बैतुल्लाह में, बैतुल्लाह जे अंदर हजरे अस्वद मकाम इब्राहिम जे विच में बीही निमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, ॾींहं न, ॿ ॾींहं न, साल न, 10 साल न, 80 साल इबादत करे, पर दिल में अहल बेतन जे लाइ बुग़्ज़ अथसि, हेॾा मरंदो होॾा जहन्नम जे खड्ड में वञी का ॻाल्हि समझो था हले कोन था समझो। अब असांजो अक़ीदो त इहो आहे, नथा जो सुभान अल्लाह। मुंहिंजे मुर्शिद मातली वारे वरी फरमायो त बख़्त वारो भलारो उहो आ, भाग वारो भागवारो भलारो उहो आ, पंजतन सां जंहिंजो प्यारो आहे, रहमतूं बरकतूं सभु उन्हीअ लाइ, रहमतूं बरकतूं सभु उन्हीअ लाइ, ॿेड़ो उन जो सदा पारो आहे। पंजतन सां रखी जे अदावत, उन जी बेकार सारी इबादत,
लानतुन जा विझी गट गिचीअ में लानतुन जा विझी गट गिचीअ में दुनिया उकबा अंदर ख्वारो आहे पर पंजतन जी मोहब्बत मवदत उन जे बदले में इज्जत ऐं जन्नत उन जे बदले में इज्जत ऐं जन्नत आ खुदा पाक उन साणो राज़ी आ खुदा पाक आ खुदा पाक उन साण राज़ी जेको पंजतन जो हुबदारो आहे ओ जेको पंजतन जो हुबदारो आहे तमाम गजी चवरायो जे वक्त वारो भलारो उहो भागवारो चोचो भागवारो भलारो उहो पंजतन साजे जो प्यार चो पंजतन साजे जो प्यार जो लफ्ज तो वॾी आवाज़ सां चओ पंजतन साजे जो बुलंद आवाज़ सां पंजतन साजे जो प्यार आहे पंजतन साजे पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका मदीने वाले साईं फरमायो हबीबन करीमन जी हदीस आ हजरत सैयदना इब्न अब्बास रदियल्लाहु ताला अन्हु नबी जो सौट हजरत अब्बास जो साहिबजादो हजरत सैयदना इब्न अब्बास अब्दुल्ला बिन अब्बास तो रिवायत करे त मसलो अहले बैती मसलो सफीनत नूहिन मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजा अहल बैत जेके मुंहिंजो औलाद आहिनि मुंहिंजे घराणे वारा मुंहिंजा अहल बैत नूह जी ॿेड़ीअ मिसल सुभान अल्लाह हजरत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में जॾहिं ॿोॾ आई हुई तूफान आयो हुयो कश्तीअ नूह में जेको चढ़ियो नूह जी ॿेड़ी में जेको चढ़ियो सो आजो थी वियो अज़ाब खां बची वियो ॿुॾण खां बची वियो लुढ़ण खां बची वियो मरण खां बची वियो जेको नूह जी ॿेड़ीअ में चढ़ियो सो अल्लाह वटां निजात हासिल करे चुको रब उनखे ज़िंदगी ॾिनी जेके नूह जी ॿेड़ी में न चढ़िया सभु मरी विया सभु हलाक थी विया सभु बर्बाद थी विया कौन बचो नबी सही फरमायो जिया नूह जी बेड़ी में चढ़ण निजात जो सबब वा ये मुंहिंजा अहल बैत नूह जी बेड़ी मिसल आहिनि मन रखिब फीहा नजा सुभान अल्लाह जेको इन बेड़ी में चढ़ियो सो निजात वारो थी वियो वमन तखल्लफ अन्हा गरिक ऐं जेको नूह जी बेड़ी खां हेठि लथो गरक थी वियो मरी वियो तबाह थी वियो दुनिया बि हिकिड़ी ॿोॾ तूफान जे मिसल शैतान जे तूफान जी हवा पई लॻे केॾी महिल ज़िना जी सूरत में बदकारी जी सूरत में हरामकारी जी सूरत में बेहयाई जी सूरत में तरह तरह जो ॿोॾूं ऐं तूफान पिया हलनि अल्लाह जे नबी फरमायो ए मुंहिंजा उम्मतीओ ए मूं ते कलमे पढ़ण वारो मुंहिंजे अहल बैतन जी दामन मां हथ न कढिजो सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकॾहिं अहल बैतन जी दामन में हथ विधव न अल्लाह जो नबी तो फरमाए निजात वारा थी वेंदो चओ सुभान अल्लाह हाँ सही बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हाँ सुभान अल्लाह हो
अली सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब नबी साईं मिसाल दिनो बेड़ीअ जो। बेड़ी हलंदी आहे न दरिया में, समुंड में, समुंड पे तो वहे, उन में बेड़ी में चढ़ंदो त तव्हां पार पहुचंदो। समुंड ते पुल नथी ठही सघे, मोरी नथी ठही सघे। पुल ठहंदी आहे दरियाहनि ते, कसियुनि ते, नालनि ते। हाणे हितां जे करे असांखे सामान बरदार जहाज हलंदा आहिनि न, सामान पहुचाइणो आहे हितां खां साईं मुंहिंजा जिते पहुचाइणो आहे त बेड़ो हलंदो। ऐं बेड़ा हलंदा आहिनि सितारनि ते, सितारनि ते, आसमानी तारनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सितारनि ते जिहतूं मुक़रर थींदियूं आहिनि। बाबा हिन जिहत ते कुतुब सितारो असांजे कुल्हे ते हूंदो त माना असां उत्तर ॾे पासो कयो ऐं वञूं था पिया ओलह ॾे। समझो था हले कोन था समझो? बेड़ी ते चढ़ंदो जे रात जे ऊंदे में सितारनि जी ॼाण न हूंदी त माण्हू हलाक थी वेंदो, रस्तो भुलाए वेंदो, मरी वेंदो, खपी वेंदो, फ़ाइदो कोन थींदुसि। नबी साईं फरमायो, ए मुंहिंजा उम्मतियो ॿुधो, जीअं मुंहिंजा अहल बैत नूह जी बेड़ीअ मिसिल आहिनि, असहाबी कन्नुजूम। मुंहिंजा असाबी सितारनि जे मिसिल आहिनि। बेअयहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। जंहिं बि तारे जे कढ लॻंदो अल्लाह तव्हांखे हिदायत वारो बणाए छॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह। चढ़ियो त सही बेड़ी में, सितारनि जो इल्म नाहे, तारनि जो इल्म नाहे, सो बि भटकी वेंदो, भटकी वियो, मंजिल खां मुंहुं परे कयई त लुढ़ी वेंदो, सादे राह ख़त्म थी वई त उन में बुख विघी मरी वेंदो, नफ़ो कोन मिलंदुसि, हयाती कोन बचंदसि। हयाती उन जी बचंदी जंहिंखे सितारनि जो इल्म आहे, सिज जे मंजिलुनि जो इल्म आहे, तारनि जी मंजिलुनि जो इल्म आहे। इनखे अल्लाह मंजिल ताईं पहुचाईंदो आहे। नबी फरमायो, मुंहिंजा अहल बैत बेड़ीअ जे मिसिल आहिनि, उन में जे वेहंदो त हिदायत जे लाइ अहल बैतन वारी रोशनी ज़रूरी आहे, असहाबन वारो रस्तो ज़रूरी आहे, असहाबन सां प्यार ज़रूरी आहे। जेको असहाबन जो वेरी आहे सो अहल बैतन जो दुश्मन आहे, सो नबी जे बचड़नि जो वफ़ादार नाहे। जेको अबू बकर जो वेरी आहे, उमर जो वेरी आहे, उस्मान जो नालो जंहिंखे नथो वणे सो अलीअ जो बि हुबदार नाहे। अलीअ जा हुबदार उहे आहिनि जिन सां अलीअ प्यार कयो हे उन्हनि सां प्यार रखे ॾेखारे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नथा जो सुभान अल्लाह। इते वरी माण्हू सुकी थो वञे, साईं ॿियनि खे बि जवाब ॾियणो आहे, यारी बि निभाइणी आहे साईं। अलाए सम्झो था अलाए कोन था सम्झो? यारी पुट उहा यारी भली जेका नबी जे यारनि जी वफ़ादारी वारी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो यार असांखे खपे ई नथो जेको नबी जे यारनि सां नथो ठहे, यारी उन सां रखबी जेको नबी जे यारनि खे यार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चंदर अहल बैतन जी पाण में बुग़्ज़ हुयो, असहाब पाण में जुदा जुदा हुया। हीअं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खलीफतुल मुस्लिमीन, अमीरुल मोमिनीन, खलीफा बिला फसल, नबी जो पहिरियों यार, यारे गार, साहिबे मज़ार हज़रत अबू बकर सिद्दीक मिंबर ते तकरीर पियो फरमाए। नंढड़ो हज़रत इमाम हसन आयो। सुभान अल्लाह। केर आयो बाबा? ॻाल्हायो, दिल खोले चो केर आयो? इमाम हसन आयो। अचे चयई, ओ अबू बकर यो मिंबर मुझे नाने नबी जो। सुभान अल्लाह। यो मिंबर मुझे नाने मोहम्मद करीम जो आ। लहो इन मिंबर ता हजरत सैयदना सिद्दीक अकबर उछया, मिंबर ता लथा। हजरत इमाम हसन नंढड़ा हुया, सगीर हुया, खणी उनके भाकुर पातन। इल्ल
ते चुमी दिनन पंहिंजे सीने सां लातन वरी इमाम हसन के खणी वरी मिंबर ते अचे वेठा फरमाइन था काल सदक़त वल्लाहि इन्नहु लमजलिसु अबीक ओ बच्चा हसन ओ मुझा आका हसन ओ मुझा सरदार हसन तो सच चयो हे जेको मिंबर आ यो तुझे नाने नबी तुझे अब्बे मोहम्मद मुस्तफा करीम जो ही आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जोर सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुम्मा अखज़ हजरत इमाम हसन के वरी खई वरी भाकुर पातई वरी प्यार कयई तांजो वो बका अबू बकरिन हजरत इमाम हसन के जो भाकुर पातई इन के जो चुम्मी दिनई हजरत अबू बकर सिद्दीक जे अखन मा लुड़क वही आया रोई फरमाइन था इन्नहु लमजलिसु अबीक ओ मुझा आका हसन इन मिंबर ते मां पान न वेठो आया तुझे अब्बे पान विहार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। अम्मा हजरत हैदर करार यो मंजर अली वेठो हुयो सामो हैदर करार सामो वेठो आवाज सुजाग आयो अल्लाह अली वेठो सामो हैदर करार वेठो चे तो अम्मा वल्लाहि मा कान अन रअये ए अबू बकर अल्लाह जो कसम मुंह पंहिंजे बच्चे के ये लफ्ज कौन सेखारिया इहा शे मुंह कौन सेखारिया मुझे पुत्र के इमाम हसन के या मुंह शे न सेखारिया हजरत अबू बकर जो वल्लाहि सदक़त मत्तहमतुक मुतो ते तहमत नहीं आ अल्लाह जो कसम हे हसन जो मूसा प्यार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जो सुभान अल्लाह। ये हजरत अबू बकर सिद्दीक हजरत उमर फारूक मस्जिद नबवी मां बाहर निकता रावी चवे तो मुंह ॾिठो हजरत हैदर करार उन्हनि सां गॾु निकतो आ अली जो आयो अली बाहर निकतो त हिकड़े पासे अबू बकर गिची में हथ विधो अथसि ॿिए पासे खां उमर हजरत अली के हथ विधो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह, चओ सुभान अल्लाह। दुश्मनन के भाकुर पाइबा ॻाल्हायो दुश्मनन के भाकुर पाइबो दुश्मनन सां ईअं प्यार कबो तुंहिंजो जेको यार हुजे पर यार बि गहरो ॼाण सुञाण वारो न ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो हाणे मां साईं मोहम्मद ज़मान खे हिक ॿिए खे भाकुर पायो अचूं त माण्हू चवंदा साईं सोट आहिनि भाइर आहिनि दोस्त आहिनि संगती आहिनि ठहे थी ॻाल्हि उन जी जगह ते ॿियो केरु हुजे उहो मूंखे भाकुर पाए अचे तव्हां बि चवंदो त साईं सां एतिरो ई इहो माण्हू गहरो आहे जेतिरो साईं ज़मान गहरो आहे ॻाल्हि सम्झो था अली खे अबू बकर भाकुर पायो थो अचे हिकिड़े पासे अबू बकर आहे ॿिए पासे उमर हज़रत उमर साईं चयो अलीयुन फीना कनून फी लना अली असां ॿिन्ही जे विच में ईअं आहे जीअं लना जे विच में नून हूंदो आहे लना लिखो न लना लाम ये खड़ो वरी विच में नून वरी अलिफ वडो हाने हजरत अबू बकर जो कद टिगो हुयो हजरत उमर जो कद टिगो हुयो पर निस्बत उन्हनि ॿिन्ही जे हजरत अली जो कद थोरो नंढो हुयो जीअं नून नंढो हूंदो आहे हजरत उमर साईं चयो त अलीयुन फीना कल नून फी लना जे लना लिखबो आहे त हेॾा लाम वॾो हेॾा अलिफ वॾी विच में नून नंढो लॻंदो आहे त हजरत हैदर करार तड़े खड़े जवाब ॾिनो इन लैस नून फी लना अंतुम ला जेकॾहिं नून कढी छॾियो त लना ला थींदो ला माना कुझु न वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह जे लना मां नून कढी छॾ त ला थींदो ला माना कुझु न जे अली खे उमर अबू बकर जे विचां कढो तव्हां भई कुझु न आहियो ऐं असां बि इहो था चऊं हक़ अलीअ सां गॾु हुयो हक़ अॼु बि अलीअ सां गॾु आहे ऐं अली अबू बकर उमर सां गॾु आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह नथा जो सुभान अल्लाह असांजा सुन्नी बि गप जा किला आहिनि हेॾां जेको छिके त हेॾे हलिया वेंदा हेॾां जेको छिके त हेॾे हलिया वेंदा न पुट गप जो किलो न थी
हजरत मुजद्दिद मुनव्वर अल-फिसानी फरमायो यक दर बगीर व महकुम बगीर, हिकड़ो दर वट पर मजबूती सां वठी ॾेखार। दुनिया जो हवाऊं कहिड़ियूं बि लॻनि, कहिड़े पासे जी हवा अचे, नालो रहंदो इमाम हुसैन जो पुटु, नालो रहंदो मदीने वारे साईं जे बचड़नि जो, नालो रहंदो नबी जी आल ऐं असहाबनि जो, ज़िक्र रहंदो उन्हनि जो। यज़ीद जहिड़ा कई आया, इब्न ज़ियाद जहिड़ा कई आया, मरवान अब्दुल मलिक जहिड़ा कई आया, मिट्टीअ में मिली विया, नामो निशान मिटजी वियो। ज़मीन ते नालो आहे तो हुसैन जो आया, हुसैन जे सना करन। अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जोर सां जो सुभान अल्लाह। अब का गाल समझो दा ले कोंदा समझो, दुरूद पढ़ो तो ताके हदीस बुधाया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरत अबू दैलम जो फरमाए जॾहिं हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के कैदी बनाए, कैद जी हालत में दिमश्क शहर ॾांहुं वठियो पिया वञनि। दिमश्क शहर में पहुता त हिकड़े बदबख्त ज़ालिम शामी चयो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी क़तलकुम वस्तअसलकुम व क़तअ करनल फितनते। अल्लाह जो शुक्र आ जे अल्लाह जो खात्मो कयो। माज़अल्लाह। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के दिसी ये लफ्ज़ ची अल्लाह जो शुक्र आ जे तवां जा सिंग वढे छॾिया, तवां के मारे छॾियई, असां के इज्जत ॾिनई। जॾहिं बदबख्त ये लफ्ज़ चया, हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन ज़ंजीरनि में अगरचे जकड़ियल आ, ओॾी महिल रड़ थो करे मां करत कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। छा तो कुरान न पढ़ियो आ, छा तो अल्लाह जो फरमान न पढ़ियो आ, रब जो कौल न पढ़ियो आ। रब करीम फरमायो आ त ए नबी जी आल, ए नबी जा उम्मतियो, नबी जे कुराबतदारन सां प्यार कयो, नबी जे बचड़न सां प्यार कयो। उन माण्हू चयो छा इन आयत मां मुराद तव्हां आयो? चई हाओ अहल बैत कुराबतदार हिकड़ो हसन आ, ॿियो हुसैन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नबी जी आल को जंग हराईंदी आ। उन बदबख्त चयो हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के दो चवे छा नबी जी आल हराईंदी आ? हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो असां हारायो नाहे, असां हार न मनी आ, न को तव्हां असां के हारायो आ। असां अज बि खटे आया आहियूं, कल बि खटियो हुयोसीं, क़यामत ताईं असां खटण वारनि जा अॻवान रहंदासीं। सुभान अल्लाह। तो उन माण्हू चयो तुंहिंजो भाउ किथे आ? अली अकबर। छा वो शहीद न थियो? हाँ वो शहीद थी वियो। चई तुंहिंजा चाचा किथे आहिनि? नव ई चाचा तुंहिंजा करबला में शहीद थिया। चई हाँ शहीद थिया। चई तुंहिंजा सौट शहीद थिया? चई हाँ कासिम सोनो शहीद थियो। छा तुंहिंजा साथी शहीद थिया? चई हाँ शहीद थिया। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के दो चवे बुधा तुंहिंजो अब्बो शहीद थियो या न? चई हाँ शहीद थियो। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के दो चवे जरे सब मरी विया, सब कत्ल थी विया, सब रत वही वियो, सबनी जा लाश करबला में पिया आहिनि।
तुझे अब्बे जो सिर नेज़े ते यो सवारा वरी किए तो चवीं सा खटे व्यासी या गुफ्तगू हले पई ते हेदा मस्जिद मां अल्लाह जे फरमान अजान जो आवाज आयो अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अजान जो आवाज जो आयो हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो अजान बुधी थो चे हाउ बुधा थो चे तो चयो हाराए विंदो बुधाया अजान जे में नालो अचे पियो केरा चे मोहम्मद मुस्तफा जो नालो आ चे खबर थे यो मोहम्मद करीम केरा यो तुझो माइट न तुझो घर वारो न तुझे घर जो अगवान न यो मोहम्मद मुस्तफा मुझो नानो मुझे अब्बे जो अब्बो हुसैन जो नानो अब्बो मोहम्मद करीमा हाने क़यामत ताईं यजीद जो नालो न रहंदो यजीद जे खानदान जो नालो न रहंदो यजीद इब्ने ज़ियाद जे घराने जो जिक्र न हुंदो हर मस्जिद में हर मैदान में हर ॾींहं में हर रात में नालो हुंदो तो हुसैन जे नाने मोहम्मद करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह। न चयो सुभान अल्लाह अञा जोर सां जो सुभान अल्लाह ख़ामोश जो थियो तो बात मां लफ्ज़ न निकिरे चुप सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका। मोहब्बत वारे जो शेर है तो खून से चराग दीन जलाया हुसैन ने खून से चराग दीन जलाया हुसैन ने खून से चराग दीन जलाया हुसैन ने रस्म वफा को खूब निभाया हुसैन ने सुभान अल्लाह। रस्म वफा को खूब निभाया हुसैन ने खुद को तो एक कतरा पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन ने। अल्लाह अकबर कबीर असा चवंदा त अहल बैतन सां मोहब्बत रखूं भला छो रखूं नबी सुने एडो सख्ती सां शिद्दत सां छाजे ला फरमायो त अहल बैतन सां प्यार कयो खुसूसन इमाम हुसैन सां चो त इमाम हुसैन आली मकाम शबीह मुस्तफा हुयो चो सुभान अल्लाह सूरत में सीरत में किरदार में अकवाल में अहवाल में जिंदगी में हयाती में उथण में वेहण में गाल्हाइण में निहारण में जिंदगी जे हर मोड़ ते हुसैन इए पियो लगे जणो सूरत हुसैन में सूरत मुहम्मदी पोशीदा हुजे। सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एड़ो किरदार मुझे इमाम हुसैन जो अल्लाह ताला शबीह मुस्तफा जो बनायो जिए दीन जेला मुश्किलातों नबी सठियों केॾीमल उहुद में दंद मुबारक पिया शहीद थियन केॾीमल ताइफ में रत अक़दस वहे पियो केॾीमल कहिड़ी जाइ ते हे नमाज तो नबी सुनो पड़े बैतुल्लाह जे अंदर जालिम अबू जहल तो चवे उठ जो ओझ खणी नबी जे मथा रखो नंढड़ी सईदा तैयबा ताहिरा फातिमा तो ज़हरा सगीरा सा उठ जो ओझ थी खणे पार गुजरी वियो पो मसाइण चे ओझ हटायो आ नबी सुने सिर मुबारक मथे खयो आ एडी वडी कुर्बानी महबूब सुने दिनी जे दीन जे ला मुश्किलातों सठियो दुख सठा सागियो सब्र सागियो मुश्किलातन के मुंह ॾियण वारो मुझो तुझो इमाम हुसैन चो सुभान अल्लाह। जे नबी सुने जा दंद मुबारक शहीद थिया होया हेडा बर्छी जो लगी आ तो इमाम आली मकाम जा दंद मुबारक शहीद थिया दंद मुबारक करबला में शहीद थिया हथ में पिया
तो ओडी मल मुंह मदीने दे करे चंदा या रसूल अल्लाह ही सुन्नत अब हुसैन पूरी करे दिखारी मथे मुबारक मां रत पियो वहे थक जो लगो रत पियो वहे त मुंह मदीने दे करे चवन था या रसूल अल्लाह ओ नाना साईं ही सुन्नत मथे में धक लगण वारी तुझे दीन जे खातिर हुसैन इहा सुन्नत अब पूरी करे जेमा सिर सजदे में रखियो शिमिर पलीत चे सीने ते वेठो तो ओडी मल चोंदा या रसूल अल्लाह मक्के वारी इन सुन्नत के हुसैन पूरो करे दिखार चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी सुने पंजी जिंदगी में पंजे चाचा कुर्बान कया पंजा भाईर कुर्बान कया हजरत जाफर तैयार नबी जो सोट ऐं भा हुयो साईं जी जिंदगी में शहीद थियो हजरत सैयदना अमीर हमजा नबी जो चाचो हुयो सो साईं जी जिंदगी में शहीद थियो ऐं महबूबन करीमन दुख कयो लुड़क वहाया मानू चोंदा त इमाम हुसैन जो गम था मल्हायो इमाम हुसैन जे गम में रो था सुन्निन के छा थी वियो आ इहो त ॿियनि जो तरीक़ो आ मुंहिंजो ॿियनि जो तरीक़ो नाहे इहो तरीक़ो आहे त सुन्नियुनि जो तरीक़ो आहे तुझे तो इमाम हुसैन आली मकाम जे गम में रोवण जायज नाहे इमाम हुसैन जे गम में लुड़क वहाण जायज नाहे जडे हजरत सैयदना अमीर हमजा शहीद थिया सैयदना अमीर हमजा के जालिमन छा कयो जो साईं जो नक मुबारक वठियो हजरत अमीर हमजा जा कन्न मुबारक वठिया हजरत अमीर हमजा रज़ियल्लाहु तआला अन्हु जो आंगरियूं वठियूं सीनो मुबारक चाक कयो वियो सन जे दिल ऐं जिगर के बाहर कढियो वियो एडी अजियत पोती महबूब सोना जो पंजे चाचे जे जसद पाक ते आया इहो हाल ॾिठन त महबूबन जे अखियुनि मां लुड़क वही आया ओ जने जनाजा खजा दफन थी विया महबूब सोना मदीने में आया त हर अंसारी जे घर में रोण जो आवाज हुयो सभई रोन पिया को पंहिंजे मैयत ते पियो रोए को पंहिंजे मैयत ते पियो रोए हर को पंहिंजे मैयतन जे लाइ अखियुनि मां लुड़क पियो वहाए जेडी मल महबूबन करीमन पंहिंजे घर ॾे ॾिठो त अमीर हमजा ते को रोण वारो हुयो साईं ने फरमायो अल्लाह मुझे चाचे जे लाइ को रोण वारो नाहे मुझे चाचे जे लाइ को लुड़क वहाण वारो नाहे बस मदीने जे माण्हुनि जो इहो ॿुधो त उन्हनि खां उन्हनि जा मैयत विसरी विया गॾिजी अचे अमीर हमजा जो रोअण शुरू कयो गमे अमीर हमजा में रोअण शुरू कयो ऐं हजरत अमीर हमजा रज़ियल्लाहु तआला अन्हु 3 हिजरी में जंगे ओहद में शहीद थिया हुया उते शहीद थिया जदे कज़ा उम्रे जो महबूबन करीमन फरमायो त अमीर हमजा जी नंढड़ी न्याणी साइण उहा अचे पई त महबूब सुने उन न्याणी के जो ॾिठो त चाचो याद अची वियो पाण न्याणी के भाकुर पाए रुना तव्हां चओ था त सकीना जो गम करे छो था रो सुगरा जो तज़किरो करे छाजिला ता लुड़क वहायो अदा असा कोन था असा के इश्क हुसैन वारी ए अमीर हमजा जी न्याणी हुई महबूबन भाकुर पातो असा के सबक दई विया असल में असा के दर्स दई विया तो मुझा उम्मतियो हिकड़ो वक्त एड़ो इंदो जो तवा जे सामो हुसैन जी मोहब्बत जे मुजी मोहब्बत पंजे चाचे जी न्याणी सा हुई ये मुजी मोहब्बत या जाहिर थी थे हिकड़े दिहाड़े तवा जे सामो सकीना जे मोहब्बत जो तज़किरो कयो विंदो तवा जे सामो सुगरा जो जिक्र कयो विंदो तवा जे सामो हुसैन जे बचड़न जो जिक्र कयो विंदो तवा पत्थर दिल न पड़बो तवा हुसैन के विसार जो न बल्कि एड़े वक्त में भी जे अखिन मां लुड़क वही अचन त समझजो या मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत पूरी थी वई अल्लाहु अकबर कबीरा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह ऐ मुसाफिर हलिया व्या करे मोकलानी मुसाफिर हलिया व्या करे मोकलानी पियासा सैयद न पीताऊं पानी सकीना जा सुडका ज़ैनब जी ज़ारी
रुनी पाक दामन सैयद विचारी है अबाणन जी सिक में, अबाणन जी सिक में हुई शहजादी विगानी, पिया सा सैयद न पीताऊं पानी, मुसाफिर हलिया व्या करे मोकलानी, पिया सा सैयद न पीताऊं पानी, तरारुन ऐं तीरन जो बणियो निशानो, ॾिसी गम सजण जो रुनो पाक नानो, ओ हुसैनन जी हंज में कई अली असगर पुजानी, पिया सा सैयद न पीताऊं पानी। अल्लाहु अकबर कबीरा। ओ दही मुहर्रम जो हो ॾियारो आयो आ, जॾहिं सब साथी शहीद थी चुका, सब अहबाब अल्लाह जी राह में कुर्बानी पेश करे चुका, वारे वारे सा हेदा हजरत अब्बास पियो शहीद थे तो डोड़ंदो हुसैन पियो वञे उन जो जिस्म खणी पियो अचे, हेदा रड़ पई थे अली अकबर जी या बता अदरिकनी, ओ अब्बा हुसैन पंहिंजे बच्चे अली अकबर जी मदद जे लाइ अचो। हजरत इमाम अली मकाम केॾीमहिल अली अकबर जो लाशो पियो खयो अचे, केॾीमहिल जसद कासिम खयो पियो अचे, केॾीमहिल वफादार हुर्र जो जिस्म पियो अचे, केॾीमहिल हबीब बिन मज़ाहिर खे बाहुन में खयो पिया अचनि, वारे वारे सां सभु शहीद थी चुका, तने तन्हा राकबे दोशे मुस्तफा नबी जे सीने ते रांद खेडण वारो हुसैन, सब साथी शहीद थी चुका, सब अहबाब अल्लाह जी राह में वनी चुका, को दिलासे ॾियण वारो नाहे, को मुहार झलण वारो नाहे, को अॻियां रवानो करण वारो नाहे। उन वक्त में शुजा जी पेकर नबी सोने जी शहजादी अम्मा ज़ैनब साइण अॻियां आई आ, चवण लगी ओ अद्दा हुसैन, ओ भाउ हुसैन, सभिनी खे करबला में तो तैयार करे रवानो कयो आ, और याद तुझी मुहार मां ज़ैनब थी झलिया, ओ अद्दा हुसैन हलिया तो करबला जे मैदान में मां थी तोखे तैयार करे मोकलिया। हजरत सैयदना इमाम हुसैन बच्चन के गड कयो आ, घर वारन के जमो कयो, भेनरुन के न्याणियन के जमो करे फरमाइन था, ए मुझो न्याणियों, ए मुझे घर वारियों, ए अहल बैत जा घराणो, ओ नबी जे बचड़न जे घर वारो, वो वक्त अचण वारो वा जो हुसैन तवा का जुदा थियण वारो आहे। हाने वक्त ना है, देर ना है, सब्र कजो, सब्र कजो, जो अल्लाह सब्र करण वारन सां गॾु आ। नसीहत कंदा कंदा खैमे खां ॿाहिर जो निकता त घोड़े हलण छॾे ॾिनो, घोड़ो अॻियां न पियो वधे। साईं जन फरमायो घोड़ा हल, घोड़े खणी कंध हेठ झुकायो आ, गोया के अर्ज पियो करे सुना अग्यां कीअं वधा, थोड़ो तव्हां बि नज़र हेठ फेरियो। हजरत इमाम हुसैन जो नज़र हेठ विधिया, जा खणी जो ॾिठन ॾिसन त साइण सकीना घोड़े जे पैर खे भाकुर पायो वेठी, अखियुनि मां लुड़क वहन पिया, नीर वहन पिया। हजरत इमाम अली मकाम तकड़े घोड़े ता हेठ लथा, सकीना के खणी भाकुर पातो अचन। साइण चवे थी बाबा साईं, ओ मुंहिंजा अब्बा हुसैन, यो मैदान करबला रत जो मैदान, इन मैदान में जेको वियो को वापस कोन वरियो आ, अदो वियो, भाइर विया, सोट विया, चाचो अब्बास वियो, को कोन वरियो। ओ अब्बा हुसैन मुखे पानी न खपे, अज खां पोइ न मानी घुरंदी मां, न पानी घुरंदी सां। ओ अब्बा हुसैन तू न वञ, तू मैदान में न वञ, मां सकीना बाबो के
इमाम अली मकाम सईदा के भाकुर पातो आ गिलते चुमी दिनिया खणी भेण ज़ैनब जे हवाले कंदा फरमाइन था अदी हिन के पाण का जुदा न कजा जो ब्या सब मुजो सूर सही विंदा सकीना मुजो सूर न सही सगंदी हिया मुंहिंजी ज़ुबान हे मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान हे मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान हे मुंहिंजो कलम ओ हर हूर हुसैन खे वहार विधा हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बन जी बागीर में छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारे साईं बि हज़रत इमाम अली मकाम जो इएं तज़किरो करे ॿुधायो पंहिंजे अहल बेतन जो जिब्रील अमीन आयो अचे अर्ज़ कया रसूल अल्लाह तव्हां खे ॾाढो हुसैन वणे थो ॾाढो प्यारो अथई साईं फरमाया हा हुआ बिदअतु मिन्नी हुसैन तो मुझे जिगर जो टुकड़ो चओ सुभान अल्लाह हुसैन मिन्नी व अना मिन्हो हुसैन मुमो व मां उन मझाया अर्ज़ कया रसूल अल्लाह तव्हां त एॾो प्यार था कयो पर तव्हां जा उम्मती न हुसैन खे शहीद करे छॾींदा महबूबन फरमाया मूं जा उम्मती मूं ते कलमे पढ़ण वारा चऊं हा या रसूल अल्लाह तव्हां ते कलमे पढ़ण वारा इन खे शहीद कंदा हज़रत इमाम अली मकाम जे लाइ जिब्रील चयो या रसूल अल्लाह पोइ उहा मिट्टी तव्हां खे आणे ॾेखारियां जंहिं मिट्टीअ ते हुसैन शहीद थींदो हाओ ॾेखार उहा मिट्टी खणी आया रिवायतुनि में अचे थो साईं जन उहा मिट्टी रेती हीअं बुक में वराइनि पिया केॾीमहिल हिन में पिया विझनि केॾीमहिल हिन में पिया विझनि अखियुनि मां लुड़क वहनि पिया हज़रत अबू बकर आयो साईं फरमायो अबू बकर ॿुधई मुंहिंजे शहज़ादे हुसैन खे मुंहिंजा उम्मती शहीद करे छॾींदा हज़रत अबू बकर वेठो वरी उमर आयो साईं फरमायो उमर ॿुधई रोन पिया अखियुनि मां लुड़क वहनि पिया साईं फरमायो ॿुधई हींअर जिब्रील आयो मुंहिंजा उम्मती मुंहिंजे हुसैन खे शहीद करे छॾींदा तव्हांजो सहाबा जी हिकिड़ी वॾी जमात आई आहे अहल बैत बि हुया उम्महातुल मोमिनीन बि हुयूं नबी जा साहबी बि हुया सभिनी जे साम्हूं इमाम हुसैन जो ज़िक्र बि कनि पिया शहादत जो तज़किरो कनि पिया ऐं अखियुनि मां लुड़क बि वहनि पिया असां खानपुर जी उम्मत जे लाइ सुन्नत क़ाइमु कयनि जे इमाम हुसैन जो ज़िक्र कयो इमाम हुसैन जी याद में गम कयो जे इमाम हुसैन जी मोहब्बत में अखियुनि मां लुड़क वही अचनि इहो ॾोह न आहे मूं मुहम्मद जी सुन्नत आहे सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मिठा मदीने वारे साईं जी सुन्नत सां प्यार कयो नबी जी सुन्नत सां इहो प्यार आहे सभई सुन्नतूं नबी जूं भलियूं आहिनि पर इमाम हुसैन सां मोहब्बत वारी सुन्नत खां भली ॿी का सुन्नत आहे कबो इमाम हुसैन सां प्यार इंशाअल्लाह कहिड़ा कहिड़ा प्यार कंदा हथ त मथे खणो ॾिसां सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिलबर साईं भी शेर जो बस यो शेर पढ़ंदा पो दुआ था करो दिलबर साईं तो चवे तो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन सब जो हुसैन रब जो नथा जो सुभान अल्लाह हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन सब जो हुसैन रब जो आजाद आला सिफात बाला हु बादशाह अरब अजम जो हुसैन तुझो हुसैन मुझो गजी चवरायो हुसैन तुझो हुसैन मुझो जेको चवे तो इमाम हुसैन मुझो आसो त गजी चवरायो हुसैन तुझो हुसैन मां चुप तो कया ता पढ़ी ॿुधायो हुसैन तुझो हुसैन मुरीद थोड़ो चुप कर है पढ़न है पढ़ो खानपुर वारो हुसैन तुझो
हथ मथे हुसैन तुझो हुसैन सब जो हुसैन रब जो चयो नबी साईं हुसैन मिन्नी मथस आसिर घोर सबको सुन्नी चयो नबी साईं हुसैन मिन्नी मथस आसिर घोर सबको सुन्नी हुसैन अतहर हुसैन अनवर हुसैन अतहर हुसैन अनवर हुसैन सरदार सब नसब जो हुसैन जी जे कई गुलामी थिए सजो जग संदस सलामी तमा चाहो था जिंदगी खुशहाल गुजरे कर्ज लहन मर्जन का निजात मिले दर्द तकलीफों दूर थियन सभई चाहो था केडी वडी मुसीबत ते हे मुहर्रम शरीफा नहीं मुहर्रम जे ॾियारे इमाम हुसैन जे नाले ते खैरात कर इमाम हुसैन जी जड़ा नंगर न्याज कर इंशाअल्लाह हुसैन जो नालो वठी ईसा ले सवाब कर अल्लाह तुजा हर ही गम दुख लाए ऐं नबी साईं जी हदीस आ यौम आशूरा जे दी मदीने वारो साईं तो फरमा यौम आशूरा यानी 10 मुहर्रम दिहाड़े तवा पंजे घर वारन ते खुली दिल से खर्च कयो खीसो खोलियो पंजे घर वारन ते मानी टिकी में खुले दिल से खर्च कयो सजो साल अल्लाह तवा जे रिज़्क में बेबरकती न विझंदो एड़ी जगह ता तवा के रोजी दींदो जो दुश्मन जे घर में तुजी रोजी जो बंदोबस्त अल्लाह करे दिखारी छो तो इमाम हुसैन जो दिहाड़ो आ न तदे दिल पर साईं तो फरमाए हुसैन जी जे कई गुलामी थिए सजो जग संदस सलामी सदा सनागर ही दिलबर साईया सदा सनागर ही दिलबर साईया संदन समूरे हसब नसब जो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन सब जो हुसैन रब जो अल्लाह ताला शाह इमाम हुसैन जी सच्ची मोहब्बत नसीब अल्लाह अकबर।